अवां खे ख़बर ॾियनि पिया ठिकराटे वेझो मुबारकपुर थाणे ते अदालती छापे में पनियाकिल मां अख़बार ॼाणायल नींगर खे बासियाब करायो वियो आहे। सेकेंड सिविल जज थाणे ते छापो हणी नींगर ज़ैनुल आबदीन खे बासियाब कराए वरितो वियो आहे। सेकेंड सिविल जज SHO गुलस्तन सुमरो खे रिकॉर्ड समेत अदालत तलब करे वरितो आहे। अवां खे ख़बर ॾियनि पिया ठिकराटे वेझो मुबारकपुर थाणे ते अदालती छापे में पनियाकिल मां अख़बार ॼाणायल नींगर खे बासियाब करायो वियो आहे। सेकेंड सिविल जज थाणे ते छापो हणी नींगर ज़ैनुल आबदीन खे बासियाब कराए वरितो। सेकेंड सिविल जज SHO गुलस्तन सुमरो खे रिकॉर्ड समेत अदालत तलब करे वरितो। ठिकराटे वेझो मुबारकपुर थाणे ते अदालती छापे में पनियाकिल मां अख़बार ॼाणायल नींगर खे बासियाब करायो वियो। सेकेंड सिविल जज थाणे ते छापो हणी नींगर ज़ैनुल आबदीन खे बासियाब कराए वरितो। सेकेंड सिविल जज SHO गुलस्तन सुमरो खे रिकॉर्ड समेत अदालत तलब करे वरितो आहे। ठिकराटे वेझो मुबारकपुर थाणे ते अदालती छापे में पनियाकिल मां अख़बार ॼाणायल नींगर खे बासियाब करायो वियो। सेकेंड सिविल जज थाणे ते छापो हणी नींगर ज़ैनुल आबदीन खे बासियाब कराए वरितो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंधी न्यूज़ रिपोर्टर मजीद महर खां। जी मजीद, आगाह कजो। जी बिल्कुल थाना मुबारकपुर से पनवाकिल जे सिविल जज छापो हणी उता 2 महीना अगवा ॼाणायल पनवाकिल जो नींगर बाजियाब कराए वरितो आहे। ठिकराटो मुबारकपुर थाने जी सेकंड सिविल जज पनवाकिल छापो हणियो जंहिंमें पनवाकिल मां 2 महीना अगवा ॼाणायल नींगर ज़ैनुल आबदीन पुट अमानल्ला पुलो बाजियाब थियो आहे ऐं जंहिंखे मुबारकपुर थाणे मां बाजियाब करायो वियो आहे। सेकंड सिविल जज पनवाकिल छापे दौरान नींगर खे बाजियाब कराए SHO मुबारकपुर गुलस्तन सुमरो खे अदालत में रिकॉर्ड समेत पेश थियण जो हुकुम ॾिनो आहे। होॾां SHO मुबारकपुर गुलस्तन सुमरो सां राब्तो करण ते हुन ॿुधायो त मां सख़्त ड्यूटी ते वियल हुउसि त जज साहिब छापो हणियो वियो आहे, नींगर असां वटि गिरफ़्तार न थियल हो। जी महिरबानी अवां जी मजीद आगाह करण लाइ।